अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठू और बाबा मौजू जुमे जी रात ॾींहुं जुमे जे रात ॾींहं ते ईद उल फितर ॿ खुतबा। जुमे जे ॾींहं ते ईद उल फितर ॿ खुतबा। शवाल मुकरम पहिरीं तारीख़ ईद उल फितर ॿ खुतबा। दीन इस्लाम इस्लामी महीने रमज़ान मुबारक जे रोज़नि जे ख़ुशीअ में जुमे जे ॾींहुं ईद उल फितर ॿ खुतबा। हफ़्ते में 7 ॾींहं जुमे जो ॾींहुं अफ़ज़ल आहे। हफ़्ते में 7 ॾींहं जुमे जो ॾींहुं अफ़ज़ल आहे। ईद त ख़ुशीअ जो ॾींहुं आहे। ईद फितर ॿ खुतबा। जुमे ॾींहुं पहिरीं ईद नमाज़ जमायत सां गॾु पढ़ंदा आहिनि। तक़रीबन 1.25 पहर ताईं ईद उल फितर ॿ खुतबा। जुमे जो ॾींहुं जमायत सां गॾु नमाज़ पढ़ंदा आहिनि। तक़रीबन 2 पहरनि महिल ईद उल फितर ॿ खुतबा। जुमे जे ॾींहुं पहिरीं खुतबो पढ़ंदा आहिनि ऐं पोइ जमात सां गॾु ईद नमाज़। जुमे जे ॾींहुं पहिरीं ईद नमाज़ पढ़ंदा आहिनि ऐं पोइ खुतबो पढ़ंदा आहिनि। जुमे जे ॾींहुं पहिरीं ईद नमाज़ पढ़ंदा आहिनि ऐं पोइ खुतबो पढ़ंदा आहिनि। ईद उल फितर ॿ खुतबा। जुमे जे ॾींहुं पहिरीं खुतबो पढ़ंदा आहिनि ऐं पोइ जमात सां गॾु जुमे नमाज़ पढ़ंदा आहिनि। ईद उल फितर ॿ खुतबा। जुमे ॾींहुं पहिरीं ईद नमाज़ पढ़ंदा आहिनि ऐं पोइ खुतबो पढ़ंदा आहिनि। ईद उल फितर ॿ खुतबा। जुमे ॾींहुं पहिरीं खुतबो पढ़ंदा आहिनि ऐं पोइ जमात सां गॾु जुमे नमाज़ पढ़ंदा आहिनि। ईद उल फितर ॿ खुतबा। जुम्मतल मुबारक जुम्मतल मुबारक जुम्मतल मुबारक। ईद उल फितर मुबारक ईद उल फितर मुबारक ईद मुबारक ईद उल फितर ॿ खुतबा। मुबारक जुमो मुबारक मुबारक जुमो मुबारक ईद मुबारक ईद मुबारक ईद मुबारक ईद उल फितर ॿ खुतबा। ईद जे ख़ुशीअ में ग़रीबनि यतीमनि मिस्कीननि खे बि ख़ुशि कंदा। ज़रूरतूं हसरतूं नेक ख़वाहिशूं हर हिकु। ईद उल फितर ॿ खुतबा। हमद सना नहट मनक़बत मनाजात दुआऊं दुआ सलाम बारगाह इलाहीअ में आजिज़ी इनकसारीअ सां ईद उल फितर ॿ खुतबा। मिठूअ जूं आस उमेदूं पुॼाए पूरियूं थियनि। तूं सभु ॼाणी थो अव्वल आख़िर ज़ाहिर बातिन रऊफ़ करीम हकीम रहीम। ईद उल फितर ॿ खुतबा। जुमे जे ॾींहं ते ईद उल फितर ॿ खुतबा। शवाल मुकरम पहिरीं तारीख़ ईद उल फितर ॿ खुतबा।